सलाम वालेकुम दोस्तों। कुछ टेम अॻ में मां पोस्ट रखियो त जिद्दा सऊदी अरब में असांजे हिकु सिंधी भाउ खे फेसबुक कंटेंट मोनेटाइज़ेशन जो टूल मिलियो आहे, सेटअप लाइ ईंदो। सो उहो दोस्त आयो आहे, बाबन बिरोही, ही कंबर कऊं आहे। इनखे फेसबुक जो कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल मिलियो आहे, ऐं तव्हांजे दुआनि सां इंशाल्लाह इन जी रोज़ी में बरकत ईंदो। हाणे इन खां इन जा तासुरात पुछा कंदासीं। बाबन ख़ुशि आहे? मेहरबानी मामा, मेहरबानी। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख एहसान तो संगत जी दुआ सां ऐं भाइरनि जी महिनत सां अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह चङाई थींदो। वॾी मेहरबानी। खुश त आहीं न? अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियां मामल। हाँ, उते हा, कुकड़ कुआरींदे कंबर में। इंशाल्लाह तोखे हिते खाराईंदो, मोॾे न हिते। उते का देसी मेसी खाराए असांखे। जियो करेसि। मेहरबानी बाबा। ॾिसो था, मेहरबानी मेहरबानी। असांजो सिंधी भाउ आहे, पंहिंजो पोरियो बि थो करे। हाणे जो फेसबुक मोनेटाइज़ थियो आहे, तव्हांजी दुआ सां उतो बि इनखे ₹2 यानी कमाई थींदो। इंशाल्लाह इंशाल्लाह मामा। सभई सिंधी महिनत कयो। सऊदी अरब में या दुबई में आयो, पाकिस्तान में आयो, मां वेठो आहियां, मां तव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदुसि। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।